पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद अवैस कादिर शाह 111 वोट खणी स्पीकर चूंडिजी वियो। MQM जी सोफिया शाह रगो 36 वोट खया। आगा सिराज दुरानी वोटन जी गणप मुकमल थियण खां पोइ नतीजन जो ऐलान कयो। सैयद अवैस कादिर शाह स्पीकर जे उहिदे जो हलफ खणी वरितो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो बाइकाट सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे 9 मेंबरनि हलफ खणी वरितो, जॾहिं त अॼु मजमूई तौर ते 10 नवनि चूंडियल मेंबरनि हलफ खयो। सिंध असेंबलीअ जे डिप्टी स्पीकर लाइ वोटिंग जो अमल जारी। सैयद अवैस कादिर शाह चवे थो हो बिलावल भुट्टो ज़रदारी या आसिफ ज़रदारी फरियाल टालपुर जो थोराइतो आहे। पहिरियों भेरो सखर डिस्ट्रिक्ट मां स्पीकर चूंडण ते एहसास जी ॻाल्हि आहे। सिंध सरकार जी कारकर्दगी जी करे अवाम असांखे चूंडियो आहे। मुल्क दहशतगर्दी समेत ॾुखे वक़्त में गुज़री रहियो आहे। सिंध जे अवाम जी ख़िदमत जो सिलसिलो जारी रखंदासीं। नवनि चूंडियल मेंबरनि खे भली कार चवां थो। सिंध जे नामज़द वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में ख़िताब चयईं ईंदड़ हुकूमतुनि लाइ दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो वॾो चैलेंज हूंदो। दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो कंदे पाक फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस जा अहलकार शहीद थिया। चूंडनि दौरान असांजा 12 कारकुन शहीद थिया। सिंध असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड सुभाणे थींदी। क़ाइदे वान लाइ नामज़दगी कागज़ अॼु जमो कराया वेंदा। पीपल्स पार्टी पारां मुराद अली शाह ऐं MQM अली खुर्शीदी खे उम्मीदवार नामज़द करे छॾियो। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड सुभाणे कई वेंदी। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे नवनि चूंडियल असेंबली मेंबरनि खे हलफ खणाइण जूं तैयारियूं। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली जा इजलास 28 फरवरी ते तलब कया विया। ॿिन्ही ऐवाननि में नवां चूंडियल असेंबली मेंबर हलफ खणंदा। बलोचिस्तान असेंबली जो स्पीकर जान मोहम्मद जमाली नून लीग मेंबरनि खे हलफ खणाईंदो। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड जो शेड्यूल जारी कयो वेंदो। मुल्क में सदर जी चूंड 9 मार्च थियण जो इम्कान। इलेक्शन कमीशन जल्द शेड्यूल जारी कंदो। सदर लाइ आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जो गॾियल उम्मीदवार आहे। वज़ीर आज़म जी चूंड 2 मार्च ते कराइण जो तजवीज़ ॾिनी वई आहे। शहबाज शरीफ़ मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जो गॾियल उम्मीदवार आहे। PP अगवा शाज़ियाता मरी ऐं नफ़ीसा शाह पारां क़ौमी असेंबली जी मख़सूस सीटुनि तां इस्तीफ़ा। ॿई औरत मेंबर्स जनरल इलेक्शन बि खटे चुकियूं। जनरल इलेक्शन खटण बाद ॿिन्ही मख़सूस सीटुनि तां इस्तीफ़ा ॾिनी। शर्मिला फारूकी, सहर कामरान मख़सूस सीटुनि ते मेंबर चूंडिजी वई। इमरान खान जो ख़त लिखण अंदरूनी मामलनि में मुदाख़िलत आहे। KPK में ANP कंहिंजे ख़िलाफ़ एहतजाज करे रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत में शामिल आहियूं, वज़ारतूं न पाए वठूं। कानून साज़ी ऐं ॿियनि मामलनि में सुप्रीम कोर्ट कंदासीं। GDA कॾहिं बि 1 सीट खां वधीक सीटूं न आहिनि खटियूं। पीपल्स पार्टी अॻवान ख़ुर्शीद छाजू मीडिया सां ॻाल्हायो। ओलह हवाउन जी ताज़ी लहर अॼु बलूचिस्तान में दाख़िल थियण जो इम्कान। 27 फरवरी ते रावलपिंडी, इस्लामाबाद समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान। इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर ऐं पोटोहार रीजन में बि गजगोड़ सां बरसात जो इम्कान। बलूचिस्तान में अॼु ऐं सुभाणे तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त हवाउनि जो सिलसिलो 26 फरवरी ते मुल्क जे मथां इलाइक़नि ते असरअंदाज़ थींदो। इहो निज़ाम मुल्क जे मथां इलाइक़नि खे मुतासिर करे सघे थो। तेज़ बरसात बलूचिस्तान जे दरियाहनि में ॿोॾि जो सबबु बणिजी सघे थी। गवादर, केच, पंजगोर ऐं अवाराम ज़िलनि में ॿोॾि अची सघे थी। सिंध जे ॾाखिणनि इलाइक़नि में अॼु ऐं सुभाणे तेज़ हवाउनि सां हल्की बरसात जो इम्कान। PSL सीज़न 9 में अॼु 2 मैचेस खेॾियूं वेंदियूं। पहिरीं मैच कोयटा ग्लैडिएटर्स ऐं मुल्तान सुल्तान विच में 2 वॻे मुल्तान में खेॾी वेंदी। ॿी मैच में लाहौर कलंदर्स ऐं पेशावर ज़ल्मी शाम 7 वॻे लाहौर में आमू साम्हूं थींदा।
सॼे मुल्क में अॼु शब बारात अक़ीदत एहतराम सां मल्हाई वेंदी। सॼे मुल्क जे मस्जिदनि में महफ़िलनि जो एहतमाम कयो वेंदो। सॼी राति इबादत नफ़िल अदा कया वेंदा। मस्जिदनि में आलम सगोरा शब बारात जी फ़ज़ीलत बयानु कंदा।